बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम दोस्तों जी त अज जैं जिन्स ते असां मौजूद आहियूं हीअ आहे इमदाद 05। हीअ वीट रिसर्च इंस्टीट्यूट सकरन वारे इदारे जी वैरायटी ऐं तमामु बहितरीन। अञा हिन वैरायटी में हीअ आहे त हिन जो पन उभो हूंदो आहे, यानी हीअ पन लाड़े जी TD1 या लारे बि या ॿियूं जिन्सूं जेके पन लाड़ींदियूं आहिनि उहो न आहे। हीअ बिल्कुलु सरन वांगुरु जीअं सर हूंदो आहे ईअं हिन जो जेको पन उभो हूंदो आहे। ऐं हीअ एतिरी टिलर हिन में एतिरा कोन हूंदा आहिनि जेतिरा IV3 या IV2 या E107 में जेका टिलर पोज़ीशन आहे या TD1 में आहे उहा हिन में न हूंदी आहे। उन करे असां आबादगारनि खे चवंदा रहंदा आहियूं त जॾहिं बि हीअ वैरायटी कयो त हिन में प्लांट पॉपुलेशन वधाइण जे लाइ जेको आहे सो सीड रेशियो 2 मण घटि में घटि हुअणु घुरिजे। 1.5 मण ते माना हिनखे न खाइजे, छो त हिन में टिलर माना कैपेसिटी तमामु घटि हूंदी आहे। ब्लैक शिप कारे रंग जी थींदी आहे ऐं पोटेंशियल जेको हिन जी वैरायटी जो आहे उहो हाई आहे। हिन में रती बि कोन लॻंदी आहे, किथे को थोरी घणी का लॻे को 5% त ठीकु आहे, न त रती बती हिन में बिल्कुलु कोन्हे। बाक़ी हिन जी जेका पोज़ीशन आहे उहा ब्लैक शिप कारे रंग जी ऐं पैदावारी सलाहियत हिन जी इंतिहाई भली आहे। हिते असां वटि बि हीअ गुज़िरियल साल त जनरल तौर ते पोज़ीशन घटि हुई पैदावार जी, पर उन खां अलावा अॻु में हीअ 8-8, 5-8, 7-8 अहिड़े हिसाब सां लही चुकी आहे आम नॉर्मल पोज़ीशन में, जंहिंमें DAP 1 बोरी, यूरिया 4 बोरियूं ऐं हिमिक एसिड जेके थिए थिए। हिन साल त ज़िंक बि लॻाया विया आहिनि, कुझु स्प्रे बि कया विया आहिनि मुख़्तलिफ़ तरीक़नि जा, ऐं असां उमेदु कयूं था त बहितर लहंदी, छो जो हिन अब्बास फार्म ते 110 एकड़ जॻह था हीअ इमदाद 05 लॻल आहे। ऐं उन खां अलावा ॿियूं जिन्सूं बि लॻल आहिनि, जंहिंमें नयूं जिन्सूं बि आहिनि त पुराणियूं जिन्सूं बि आहिनि। TD1 आहे या IV3 आहे ऐं उन खां अलावा जेको आहे त अकबर 19 आहे, E107 आहे, लारेब आहे, ईअं मुख़्तलिफ़ जिन्सूं लॻल आहिनि। पर हीअ सभ खां वधीक जेका आहे उहा असां लॻाई आहे पंहिंजो इहा इमदाद 05, छो जो हीअ जेकॾहिं झक झोलो लॻे थी किरी पई त उनजे बावजूदि बि अन्न कोन मारींदी आहे ऐं पैदावार भरपूर ॾेई वेंदी आहे। त इहा पोज़ीशन आहे, इहा तक़रीबन 50 ॾींहंनि जी आहे। अञा किथे बि जेको आहे सो नेसर जी पोज़ीशन में कोन आई आहे। ऐं TD1 जेको आहे त 55 ॾींहंनि खां पोइ आहिस्ते आहिस्ते निसरणु शुरू कंदी आहे, जेका 5-8, 7-8 ॾींहंनि ताणी जेको आहे त मुकमिल निसरी वेंदी आहे। हिन में तव्हांखे किथे बि जेको आहे सो नेसर नज़र कोन ईंदी, छो हीअ 60 खां पोइ निसरंदी। त अञा हिन में 10 ॾींहं पिया आहिनि, 10 ॾींहंनि खां पोइ इनशाला हीअ निसरणु शुरू कंदी। ऐं हींअर बंदी वारो पाणी जेको आहे सो हिनखे ॾियूं पिया, बाण भितर मुकमिल थी चुका आहिनि। फ़क़ति यूरिया जो जेको 1 डोज़ रहियल आहे जेको हिनखे गप में ॾिनो वेंदो। तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी।